नाज़रीन प्रोग्राम टाइम लाइन से गॾु आवां असद मुमताज़ रिड। नाज़रीन अॻूणे वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ के सवाल के जवाब में वज़ीर आज़म पाकिस्तान जनाब इमरान खान चयो आहे त अगरि मुंहिंजे हूंदे कारगिल जहिड़ो वाक़ियो या ISI चीफ मूंखां इस्तीफ़ा घुरे त आउं ॿिन्ही खे घर भेरो करे छॾींदुसि। वज़ीर आज़म पाकिस्तान अपोजिशन की तहरीक के हवाले से भी ॻाल्हाईंदे चयो आहे त अगरि अपोजिशन के एहतजाज में गड़बड़ थी त आउं हिक हिक खे जेल मोकिले छॾींदुसि। ॿिए पासे पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट से गॾोगॾु हाणे नून लीग भी सॼे मुल्क में एहतजाजी जलसन जो ऐलान किया है। अड़ी सूरत हाल में पीपल्स पार्टी किथे बीठी है, खुद हुकूमत की हाँ अपोजिशन की इन एहतजाजी हिकमत अमली का हुकूमत की हिकमत अमली कड़ी होंगी। अॼु के प्रोग्राम इन ते ॻाल्हाईंदासूं। इन वक्त असांखे प्रोग्राम में ज्वाइन किया है पीपल्स पार्टी की सेनेटर मोहतरमा ससी पलियो साहिबा ऐं उन सां गॾोगॾु नून लीग के सेनेटर जनाब गौस मोहम्मद खान नियाज़ी साहब। अवां ॿिन्हिनि मौजूद मेहमान के प्रोग्राम में भलीकार। सेनेटर ससी पलियो साहब, अवां खां प्रोग्राम की शुरुआत कयूं था पिया त हिन तमाम तर सूरत हाल में पहिरियां इहो ॿुधाइजो त पीपल्स पार्टी किथे बीठी है, पीपल्स पार्टी किथे स्टैंड पई करे? मेहरबानी अदा। पीपल्स पार्टी गॾियल अपोजिशन जी हिकिड़ी अहम धुर आहे ऐं जेका APC जी मेज़बान हुई वो पीपल्स पार्टी हुई ऐं हाणे जेको आहे PDM जे हवाले सां अञा मीटिंग्स जारी आहिनि। पीपल्स पार्टी बिल्कुलु तव्हां ॾिठो त अपोजिशन में पार्लियामेंट में बि जेको आहे मुतहरिक रोल अदा कयो आहे करे पई। चेयरमैन बिलावल साहब जेको आहे जेके बि असांजा मुखालिफ़ धुर जा अॻुवान आहिनि उन्हनि सां मुसलसल राब्ते में आहियूं ऐं असांजी पूरी कोशिशि आहे त असीं पीसफुल तरीक़े सां, पर जेको असांजो हक़ आहे त जेका शइ असांखे सम्झूं था त पाकिस्तान जे आम माण्हुनि लाइ ठीकु न आहे, उहे पॉलिसीज़ जेके हिन हुकूमत जूं आहिनि जेके ग़ैर अवामी ग़ैर आइनी आहिनि ग़ैर जमहूरी, उन्हनि खे बिल्कुलु असीं निंदियूं पर अमली क़दम खणी जेको आहे मुखालिफ़ धुर सां गॾिजी जदोजहद कई। सेनेटर साहिबा, वज़ीर आज़म पाकिस्तान चयो आहे त अगरि अपोजिशन वारनि गड़बड़ कई त हिक हिक खे जेल मोकिलींदुसि। वज़ीर आज़म जे इन स्टेटमेंट खे अवां कीअं था ॾिसो? इहा स्टेटमेंट न बि ॾियनि तॾहिं बि उन जा वज़ीर ऐं पाण बि वज़ीर आज़म साहब जेको आहे उहो बार बार अॻु में बि चवंदा रहिया आहिनि। वज़ीर ख़ुदि अची प्रोग्राम में ॿुधाईंदा आहिनि त फलाणो आहे, अॼु झरणो आहे, सुभाणे हीउ जेल जे अंदरि वेंदो। शेख रशीद पारां जेके आहिनि उहे अनुमान अॻु कथूं कंदा रहंदा आहिनि, पंहिंजे अॻियां आहे। हीअ जमहूरी माण्हू न आहिनि, हीअ ग़ैर जमहूरी रवैयनि सां ग़ैर जमहूरी माण्हू आहिनि ऐं हिननि खे हिकिड़ी हुकूमत मिली वई आहे। हाणे उहा हिननि खां संभालिजे पवंदी ऐं हथ कंडा जेकॾहिं ही सिविलियन हुकूमत जे रूप में ग़ैर अवामी आमरियत वारा इस्तेमालु कंदा त मुंहिंजे ख़्याल में पोइ उन्हनि मां इहा ई उमेदु करे सघिजे थी। ऐं सम्झां थी त इहो चवणु त जमहूरियत पसंदि न आहिनि ऐं ही जेल वेंदा त इहा त पोइ त माना इहा ॻाल्हि वाइकी थी वई त जेके एहतसाब कंदड़ इदारा बि आहिनि नैब पारां, उहे बि यानी उन्हनि ते बि हिननि सवालिया निशान अॻु में आहे, पर हिननि अञा वधीक हणी छॾियो त यानी उहे बि हिननि जे डिक्टेशन ते हलनि था। त इहा सॼी शइ मज़म्मत जोॻी आहे ऐं हिन जो रवो जेको आहे हिन हुकूमत जो PTI जो ओवरऑल ॾिसिजे त इहो बिल्कुलु ग़ैर जमहूरी ग़ैर अवामी आहे। ठीक है। सेनेटर मोहम्मद खान नियाज़ी साहब, नून लीग का ये अकेले सिर तहरीक का ऐलान आप नहीं समझते कि अगर बेहतर होता कि पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट ने भी एक एहतजाजी सिलसिला जो शेड्यूल दिया था उसके साथ चलते, या फिर ये समझा जाए कि अब नून लीग समझती है क्योंकि उसका नैरेटिव उसकी क़यादत का इतना हार्ड है कि हो सकता है कि दीगर जमातें आपके साथ ना चल सकें, इसलिए आपने अकेले सिर तहरीक का भी ऐलान किया? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नहीं, ऐसी बात नहीं है। अच्छा, हमारी जो भी मूवमेंट होगी वो PDM के हवाले से होगी और जो जलसे इब्तिदाई तौर पर कर रहे हैं वो हम असली लोगों को एक्टिवेट कर रहे हैं, अपने वर्कर्स को सारा बूस्ट अप करा रहे हैं ताकि जब हम दिसंबर जनवरी में जब आखिरी जब हम लॉन्ग मार्च करें तमाम PDM के साथ मिलके तो फिर हमारा जो है वो ताकि वो पूरी कुव्वत के साथ हो और उसके रिजल्ट निकले और इंशाल्लाह आप देखेंगे कि उसके रिजल्ट निकलेंगे। कोई अभाम नहीं है हमारे में, पीपल्स पार्टी में, JUI में और दीगर जो पार्टी हैं सारे एक पेज पे हैं कि इस सारा हाल में इस हुकूमत से हमने निजात अवाम को दिलानी है, क्योंकि अवाम बेचारे बहुत ही पिस चुके हैं और महंगाई का जो सिलसिला शुरू हुआ है और हर चीज़ होने के बावजूद ना गंदगी इतनी हुई है कि मुल्क की जरूरत पूरी कर सके, इसके बावजूद आटे का रेट डबल हो गया है, चीनी का डबल हो गया है, पेट्रोल का डबल हो गया, गैस के रेट डबल हो गए, बिजली के डबल हो गए।
तो इसके लिए हमें अवाम जो है वो अवाम तो तैयार बैठे हैं जी। कि किस तरीके से कोई हमारे से नाराज है, पोजीशन से अवाम नाराज है कि आप क्या कर रहे हैं, अब तक क्यों हमारे सड़कों पे नहीं आ रहे। तो हम तो अवाम तो तैयार बैठे हैं, तो इंशाल्लाह कोई हमारा अच्छा। तमाम पार्टी अपने नजरियात पार्टियों के होते हैं, ठीक है। लेकिन इस पॉइंट पे सारे इकट्ठे आए कि इस हुकूमत से निजात इकट्ठे मिलकर इंशाल्लाह हम लोग अवाम को निजात दिलाएंगे। अच्छा ठीक है। नियाज़ साहब, 2 दिन से जो मियां नवाज शरीफ की स्पीचेस हैं, उन्होंने जो इदारों को तनकीद का निशाना बनाया, लेकिन हम ये भी देख रहे हैं कि उस वक्त का जो बयानिया है कि मुझसे इस्तीफ़ा मांगा गया, या फिर घर की अगर घर को अगर साफ़ करने वाली ख्वाजा आसिफ साहब ने बात की तो फिर डॉन लीग जैसे केसेस जो हैं स्कैंडल बनाए गए। लेकिन हम ये भी देखते हैं कि उसके बाद मुशाहिदुल्लाह खान जो सेनेटर थे उनसे इस्तीफ़ा लेना, परवेज़ रशीद को अपने मिनिस्ट्री से हटा देना, और फिर गवर्नर सरवर खान जो है उसको हटा देना। आप नहीं समझते कि ये तमाम तर जो इक़दामात थे उस वक्त के, मिसाल मुशाहिदुल्लाह खान को हटा देना और परवेज़ रशीद को हटा देना, आपने खुद भी विथड्रा कर दिया था? पहली बात यह है कि अगर हमने उस वक्त ये हटा दिए थे तो ज़ाहिर है एक जो नवाज शरीफ साहब 3 मरतबा वज़ीर आज़म रहे, 10 साल वज़ीर आज़म रहे, बाद आपको थोड़ा बैक बटन पे जाना पड़ता है मुल्क की मफाद के वजह से। हम देख रहे हैं कि पाकिस्तान की जो है पाकिस्तान के हक में जो बेहतर फैसला है वो फैसला किया जाता है। और ये जो कहा जाता है कि नवाज शरीफ के जो बयानात हैं वो इदारों के खिलाफ बड़े सख्त हैं, ऐसी बात नहीं है। इमरान खान ने इससे पहले वज़ीर आज़म बनने से पहले इदारों के खिलाफ इससे भी बड़े सख्त बयान दिए थे, आपको याद होगा, रिकॉर्ड पे है। और आप भी वो धमकियां दे रहे हैं कि अगर मेरा सवाल ये था नियाज़ी साहब के, एक तरफ तो आप कह रहे हैं कि हमसे इस्तीफ़ा मांगा गया, और दूसरी तरफ आपने खुद अपने वुज़रा से इस्तीफ़ा लिया इस बुनियाद पे कि उन्होंने मीडिया में ये बयान जारी किया था कि जो साजिशें हो रही थी। तो अल्टरनेट यही होता है ना कि आपने खुद भी जो है स्टैंड नहीं लिया, आपने खुद भी विथड्रा कर दिया था। नहीं, ऐसी बात नहीं है, हर काम का एक तरीका होता है। हमारे से जैसे कि मियां साहब ने कहा है कि DGI ने जो है वो पैगाम भेजा कि आप इस्तीफा दें वरना माशाल्लाह लग जाएगा। तो उन्होंने फिर जाके आर्मी चीफ को बुलाया था, कहा था कि मुझे इस किस्म का मैसेज मिला है, तो उन्होंने फिर DGI को हटा दिया था। तो ये एक तरीकाकार मतलब है, जमहूरी तरीके से एक जो स्टेप लिया गया, मुझे इसकी कंसंट्रेशन हो उस पे हमने एक जमहूरी तरीके से स्टेप लिया, कानूनी तरीके से। और ये चीज है कि मुल्क का इस तरह ही लेता है, वजह इसके कि हम उस चीज पर कर दे और फिर टेंशन पैदा कर दे। हमारा उस वक्त CPAC का मामला चल रहे थे, हम इस पे जरदारी साहब ने कोशिश की थी और अमली तौर पर मियां साहब उसको इधर लाए और काम हो रहा था। तो अल्हम्दुलिल्लाह हम उस पर कामयाब हुए। 27-28 अरब की डॉलर की इन्वेस्टमेंट इधर आई। अभी हमने अभी थोड़ी अगर 5 साल हमें और मौका दिया जाता तो आप देखेंगे कि पाकिस्तान का नक्शा ही कुछ और होता है। और मोटरवेज इसके बाद भी ठीक है। सेनेटर मोहम्मद खान नियाज़ी साहब, सेनेटर शशि पल्लियो साहब, आप हमारे साथ ही रहिएगा। यहाँ लेते हैं एक छोटा सा ब्रेक, और ब्रेक के बाद हुकूमत की हिकमत अमली क्या होगी कि अपोजिशन ने अगर तहरीक का ऐलान कर दिया है, ये जानेंगे। और हमें ज्वाइन करेंगी PTI की MNA नुज़रत पठान साहिबा। पर उससे पहले लेते हैं छोटा सा ब्रेक। नज़री प्रोग्राम एक दफ़ो बीर के भलीकार वक़्फ़े खां में असां ॻाल्हाए रहियासीं त मियां नवाज़ शरीफ़ जे सवालनि जा जवाब ॾींदे वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान चयो आहे त अगरि एहतजाजी तहरीक में अपोजिशन जी एहतजाजी तहरीक में गड़बड़ थी त हिक खे जेल उमाणींदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में ज्वाइन कयो आहे तहरीक इंसाफ़ जी MNA नुज़रत पठान साहिबा। नुज़रत पठान साहिबा, ऐं ॿुधायो त वज़ीर आज़म जंहिं पोज़ीशन ते वेठो आहे उनखे इन तरह जा बयान ॾियणु घुरिजनि। हता कि असां ॾिठोसीं त गुज़िरियल अपोजिशन में अवां ख़ुदि तमामु वॾो धरणो ॾिनो, केतिरनि ॾींहंनि ते धरणो हुयो मुल्क में, उनखां पोइ तव्हां हर शहर में एहतजाजी सिलसिला शुरू कया। त इन इहो चवणु त मां हिकिड़े खे जेल मोकिले छॾींदुसि, वज़ीर आज़म खे इहो सोचे थो? यकीनन हुनखे का अहिड़ी इंफॉर्मेशन हूंदी, इंटेलिजेंस का रिपोर्ट पुॼाई हूंदी, छाकाणि जो मुसलसल नवाज़ शरीफ़ साहब जो जेके स्टेटमेंट्स अचनि पियूं उहे उन पॉइंट ऑफ व्यू सां जेको बि आम शहरी आहे ऐं जेको महसूसु करे थो त हिन वक़्तु हालात अहिड़ा न आहिनि जो इन क़िस्म जो लेवल जो लीडर वेही इन टाइप जो बयानु ॾिए, त यकीनन का गड़बड़ थियण वारी आहे मुल्क में। ऐं तव्हां पाण ॾिसो पिया त इंडिया कश्मीर जे इशू तां तवजह हटाइण जे लाइ मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु पियो करे, ऐं हू पंहिंजा मुख़्तलिफ़ पंहिंजो तरीक़ेकार इख़्तियार करे पाकिस्तान में बदअमनी फैलाइणु चाहे पियो।
ऐं कंटिन्यू जॾहिं कश्मीर जे इशू ते इंटरनेशनल लेवल ते फोकस थी रहियो हो त मौलाना फज़ल रहमान जुलूस कढी आयो ऐं सॼो कश्मीर जे मैटर तां हटी करे तवजा वरी वापसि धरननि ऐं हुननि ते वञी पहुती, वरी हींअर अगेन वापसि इहो जेको आहे थिए त आउं सम्झां थी ॾिसो न हर गवर्नमेंट में जेका बि गवर्नमेंट हुजे उनजो प्राइम मिनिस्टर हुजे या CM हुजे, अगरि हू सम्झे थो त हुन मुल्क खे उन मुल्क जे माण्हुनि खे थ्रेड आहे त पोइ हू इन क़िस्म जा स्टेटमेंट ॾेई सघे थो। इमरान ख़ान साहिबु आहे, तव्हां सम्झो पिया त हीअ हिकु अपोजिशन जी तहरीक आहे, इहा कंहिं हिकु वॾी साज़िश जी गठजोड़ आहे, उनजे करे पई हले? ॾिसो न अपोजिशन जो कमु ई हूंदो आहे त हुकूमत ते प्रेशर डेवलप करे, ऐं जेकॾहिं अपोजिशन इहो कमु न करे त पोइ 5 साल त आम पब्लिक पोइ अपोजिशन खे विसारे छॾींदी, पोइ हुकूमत सां ई हुनजो हूंदो। अपोजिशन गाए बगाए अहिड़ा इशूज़ क्रिएट कंदी आहे जंहिंमें हुनजी से हुजे, पब्लिक में हुनजी का ॻाल्हि हुजे, पर हीउ जेको एहतजाज थी रहियो आहे इहो हाणे पब्लिक खे बि ख़बर आहे न, कोर्टुनि मां बि सज़ाऊं अचनि, कोर्टुनि मां हिननि खे कुझु रिलीफ मिले पियो, किथे कोर्टूं हुननि खे पकड़ धकड़ कनि पियूं, ऐं इहो को नओं केस कोन्हे नवाज़ शरीफ़ जे मथां न ज़रदारी साहिब जे मथां न। हीअ हिकु एहतजाजी मूवमेंट आहे, हिन में सिर्फ़ु नून लीग न आहे, हिन में त पीपल्स पार्टी आहे, JU आहे, सभु अपोजिशन जूं पार्टियूं आहिनि। ज़ाहिर आहे जॾहिं पहिरें ॾींहं असां ओथ खयोंसीं त उन ओथ में इहो चयो वियो त असां 1 मिंट में हिन हुकूमत खे हलणु कोन ॾींदासीं। उन वक़्त में त इमरान ख़ान को फ़ैसिलो कोन कयो, पर हिननि जो फ़ैसिलो हो त असीं हिन हुकूमत खे हलणु कोन ॾींदासीं। अच्छा पर हुकूमत हली, हुकूमत खे प्रॉब्लम्स बि आया आहिनि, हुकूमत खे चैलेंजिस बि आयूं आहिनि, हुकूमत खे सुकून सां वेहण बि कोन ॾिनो वियो आहे, इहा असांखे सम्झ में अचे थी। पर आउं सम्झां थी त पॉलिटिकल पार्टीज़ खे थोरो सोचणु खपे त कई वक़्तु अहिड़ा हूंदा आहिनि जॾहिं माण्हू थोरो पंहिंजे लेवल खे बैलेंस करे वेंदो आहे, कुझु मुल्क जे हालात हूंदा आहिनि, संगीन हालात हूंदा आहिनि। हिन वक़्तु असांखे हिन वक़्तु पाकिस्तान जे लाइ, सरहदुनि जे लाइ, पाकिस्तान लाइ तमामु ज़रूरी आहे त असीं सभु हिकु हुजूं, हिन वक़्तु ज़रूरी आहे। ठीकु आहे, बाद में अगरि मैदान जंग रहियो बचियो ठीकु आहे त यकीनन पोइ जंग कबी, पहलवानी विड़बी, पर हींअर त चारो तरफ़ पाकिस्तान जे मथां जेको आहे सो ॻिजूं बीठियूं आहिनि। ठीकु आहे। सेनेटर शशि पल्लू साहिबा, नुज़रत पठान साहिबा चवे पई त वज़ीर आज़म खे इहा यकीनन इंफॉर्मेशन हूंदी त का साज़िश पई थिए, उन करे उहो इन तरह जा बयान पियो ॾे। जी सारी ॻाल्हि आहे, उनखे पूरो राइट आहे नुज़रत खे पंहिंजी पार्टी खे हुकूमत खे डिफेंड करण जो, ऐं पर अपोज़िशन या पाकिस्तान जे अवाम जे निगाह सां पाण ॾिसूं त ख़ान साहिबु सिर्फ़ु इहे ॻाल्हि में न, पर जेको बि हुनजो मैनिफेस्टो हो या जेका बि बकौल हुनजे त 22 साल जी जदोजहद आहे, त उन में हमेशह उन्हनि ह्यूमन राइट्स जी ॻाल्हि बार बार कई, ऐं हुन चयो त पॉलिसीज़ जे हवाले सां, ऐं ख़ासि करे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ऐं पॉलिटिकल स्पेस सभिनी जे लाइ बराबरी वारी ॾियण वारी ॻाल्हि, ऐं जॾहिं पाण बि PTI ऐं ख़ान साहिबु जॾहिं कई पे एहतजाज कयो पे त उन बार बार इहो चयो पियो त बाबा असांखे हुकूमत जेका आहे उहा सियासत करण लाइ हर दरवाज़ा बंदि पई करे असां ते, ऐं इहो को इहो गैर आइनी तरीक़ो आहे। त पर हाणे जेके हिननि जा असीं अमली क़दम ॾिसूं पिया त मुंहिंजे ख़्याल में इमरान ख़ान साहिबु जेको आहे बिल्कुलु उनजी उबतड़ ॻाल्हि करे पियो, पंहिंजे मैनिफेस्टो जी उबतड़ ॻाल्हि करे पियो, ऐं जेके बि राइट्स हुआ जमहूरी इंसानी हक़नि जी ॻाल्हि करियूं या पाण जेको आहे आम जेके इदारा आहिनि नैब जहिड़ा, उन्हनि ते बि हुन हमेशह चयो त इंडिपेंडेंट या ऑटोनॉमस हूंदा, त उन में बि ॾिसूं था त अंड्यू इन्फ्लुएंस जेको आहे उहो असांखे बिल्कुलु ॾिसणु अचे पियो, जेको कंहिं बि तरीक़े सां आउं सम्झां थी त मुख़ालिफ़ धुर त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो पंहिंजो एतिराज़ ज़रूरु कंदी पार्लियामेंट में, पार्लियामेंट खां ॿाहिरि उनखे पूरो हक़ आहे। सची साहिबा अवां ॾिसो पॉलिटिकल तहरीकुनि में बि रहिया हो, अवां जो हिकिड़ो सुठो सियासी बैकग्राउंड बि आहे। पाकिस्तान में इहा रिवायत छो आहे त जॾहिं बि को हुकुमरान अचे थो पियो त पोइ उनजे ख़िलाफ़ु उनजी हुकुमरानी, उनजी गवर्नेंस जे ख़िलाफ़ु जॾहिं अपोजिशन एहतजाज पियो करे त पोइ उनखे गदार जा ब्लेम, उनखे इहो ब्लेम त हीअ गैर मुल्की साज़िशनि जे हथ में खेॾनि था पिया, हीअ मुल्क जे ख़िलाफ़ु साज़िशूं कनि था पिया, इहा रिवायत पाकिस्तान में छो आहे? पीपल्स पार्टी कॾहिं बि कंहिंखे टैग कोन कयो, पीपल्स पार्टी कॾहिं बि सर्टिफिकेट्स जेके आहिनि इहे कोन विरहाया, पीपल्स पार्टी कॾहिं बि हुबुल वतनी जे हवाले सां या ऐलान ऐं अनुमान कोन कया त फलाणो जेको आहे मोह वतन आहे या हीअ गद्दार आहे, छो त हिन सॼी प्रोसेस मां ख़ुदि पीपल्स पार्टी कड़े वक़्त मां गुज़रियल आहे, उनखे ख़बर आहे
त इहो कंहिंखे बि हक़ कोन्हे ऐं सभिनी खे ख़बर आहे त सभई पाकिस्तान जी आइन जी पासदारी कंदड़ धुरियूं आहिनि, ख़ासि करे पार्लियामेंट में जेके बि वेहनि थियूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो आइन ते चूडू बुड़ी उते अचनि थियूं। हा, धांधली जे हवाले सां उहो पंहिंजी ॻाल्हि रखी सघनि थियूं ऐं पंहिंजो जेको एहतजाजी उनजो पूरो हक़ आहे उहो बि आइन उन्हनि खे हक़ ॾिनो आहे। पीसफुल प्रोटेस्ट बिल्कुलु हर को करे सघे थो, पर इहा शइ उनखे आऊं बिल्कुलु निंदिया थी, मज़म्मत कयां थी। इहो तरीक़ेकार न को पंजाब जे बाशूर माण्हुनि खे पसंदि आयो हूंदो, न को फेडरेटिंग यूनिट्स जे ख़ासि करे नंढा सूबा आहिनि, उहो त जॾहिं पंहिंजी हक़नि जे हवाले सां, इवन पंहिंजी बका जे हवाले सां जेको आहे उन्हनि पीसफुल जंग विड़ी आहे, जदोजहद कई आहे, त उन्हनि खे पहिरियों इहो ईंदो आहे त बाबा भिसा लॻाइण लाइ इहे पहिरीं ॻाल्हि ईंदी आहे त जीअं हू डिॼी वञे, हिसिजी वञनि त बाबा हे त आइनी मुल्क दुश्मनी आहे ख़ुदा न ख़ास्ता। बिल्कुलु सभिनी खे पाकिस्तान सां प्यार आहे, मोहबत आहे ऐं ओतिरो ई उन्हनि खे पूरो हक़ आहे त पंहिंजी सियासी जदोजहद खे जेको आहे उहो जारी रखनि, अॻियां वठी हलनि ऐं जेका शइ हुनखे हुकूमत जी पॉलिसी नथी वणे त उन ते उहो एहतजाज कनि। ठीक है। सेनेटर मोहम्मद खान नियाजी साहब, गौस मोहम्मद खान नियाजी साहब, अब जैसे ही पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट बनी है उसके बाद अपोजिशन ने एहतजाजी सिलसिला शुरू किया है, तो हमने देखा है कि अपोजिशन के अंदर से खुद ऐसे बयानात आ रहे हैं जो अपोजिशन को तोड़ने या उसको कमज़ोर करने, आगे चल के उसको कमज़ोर करने का सबब भी बन सकते हैं। मिसाल के तौर पे ख्वाजा आसिफ का ये कहना कि मैं आसिफ अली जरदारी पे यकीन नहीं करता, मुझे उस पर कोई एतमाद नहीं है, और फिर एतजाज़ एहसन का ये कहना कि मैं पार्टी को कहूँगा कि वो नवाज़ शरीफ पे यकीन ना करें। आप नहीं समझते कि अपोजिशन के इस तरह के बयानात जो है आपकी तहरीक को नुकसान देंगे? देखिए जी, इसके बयानात तो फिर पार्टी के अंदर से बाज़ बयानात आते हैं, लेकिन पार्टी पॉलिसी नहीं है किसी की। अब देखें ना, मियां नवाज शरीफ साहब ने खुद कहा है कि ये ख्वाजा आसिफ का जाती फैसला हो सकता, जाती राय हो सकती है, हमें जरदारी साहब पे एतबार है। और ख्वाजा आसिफ का भी आधा बयान चल रहा है और ख्वाजा साहब ने कहा कि जी मुझे बिलावल पे पूरा एतमाद है। अच्छा, जरदारी साहब के उनका एक्सपीरियंस कहा कि मुझे थोड़ा सा डाउट है, उनका ऐसा बयान था। लेकिन मियां नवाज शरीफ साहब ने सब जो है वो क्लियर कर दे कि नहीं, हम वो पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट का जरदारी साहब असासा है और हमें कोई शक शुबा नहीं है। तो मेरे ख्याल में जो पार्टी पॉलिसी हो तो उसको आगे लेके चलना चाहिए, और हमारी पार्टी का यही प्लान है कि इंशाल्लाह हम मकसद में कामयाब होंगे और इस हुकूमत से आवाम को निजात दिलाएंगे और फिर एक ऐसे इंतखाबात कराकर एक सही मैंडेट वाली हुकूमत आएगी जो। ठीक है। सेनेटर शशि पल्लियो साहब, अवां न पिया सम्झो तव्हां तोड़े जो ख्वाजा आसिफ माफ़ी वठी छॾी आहे, पर एतजाज़ एहसन जो वरी इहो बयान ॾियणु ख़ुदि इहो अपोजिशन जे अंदरि ॾाड़ विझण जे बराबरि न आहे? जी शशि साहिबा, मुंहिंजो आवाज़ अचे पियो? जी 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 अचे पियो, पर जेको आऊं तबसरो कोन कंदसि, आऊं कोन चाहींदसि त मुंहिंजी कंहिं बि स्टेटमेंट जे करे यानी कंहिं बि रुकन कारकुन या पार्लियामेंटेरियन जे करे जेको आहे हेॾो ज़बरदस्त इतिहाद आहे मुखालिफ़ धुर जो, उनखे को डेंट लॻे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त शयूं साम्हूं आहिनि ऐं उहो पाणे अपोजिशन पार्टी पंहिंजी माज़ी जी ग़लतियुनि मां सिखियूं आहिनि ऐं उन्हनि खे अॻियां वधण जो हाणे हौसलो बि आहे ऐं डायरेक्शन बि आहे, ऐं उमेद त अॻियां अहिड़ी का बदमज़गी कोन थींदी ऐं शयूं जेको आहे उहा सही तरीक़े सां हलंदी। ठीक है। नुज़रत पठान साहिबा, अवां छा चवंदो? अवां जी हिकमत अमली कहिड़ी आहे? अपोजिशन त हाणे खुली मैदान में अची वई आहे, गुजरावाला में बि जलसो पियो थिए, कोयटा में बि जलसो पियो थिए, पोइ मुल्क गीर तहरीक हूंदी, हुकूमत जी हिकमत अमली कहिड़ी हूंदी? मुंहिंजे ख़्याल में टाइम उहो अचे, उहो सभु ॾिसूं असीं सभु शयूं त ही कीअं कंदा, कहिड़े अंदाज़ में कंदा, किथे जलसा कंदा ऐं केतिरा पाण में विढ़ंदा, केतिरा पाण में ठहंदा, केतिरा हिक ॿिए जे राज़नि खे खोलींदा। ऐं जेको माण्हू प्राइम मिनिस्टर थी ओथ खणे थो तव्हां पाकिस्तान जे राज़नि खे पंहिंजे सीने में रखंदुसि ऐं क़बर ताईं खणी वेंदुसि, जे माण्हू जी हैसियत इहा वञी बची आहे त ओथ खयल शयुनि खे आम पब्लिक पियो करे, उन माण्हू जी त ई क्रेडिबिलिटी त ई सम्झी सघो था त उहो ॿी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हिननि जो मुआहिदो थियो मोहतरमा बेनज़ीर साहिबा सां ऐं नवाज़ शरीफ़ जो, त असीं हिक ॿिए जे ख़िलाफ़ु जेको सो हिक ॿिए टंगू कोन छिकींदासीं, डेमोक्रेसी खे हलणु ॾींदासीं। तव्हां पाण ॾिठो त जॾहिं 2008 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत आई त इहो साॻियो नवाज़ शरीफ़ चौथे साल इहो ई रोड ते निकितल हो, इन ई पेट फाड़िया पे, इन ई जेके से फांसियूं ॾिनियूं पे, इन ई जेके से घसेटे लाड़काने जे शहरनि में टंगियो पे। वरी जॾहिं नवाज़ शरीफ़ जी हुकूमत आई त इन ई पनामा केस में हुनखे जॾहिं कोर्टुनि सज़ा ॾिनी, आमीन कोन्हे, सुप्रीम कोर्ट चयो सादिक कोन्हे, नवाज़ शरीफ़ ही कोन्हे हू कोन्हे, त इते ई
हाणे मौजूदा क़यादत पीपल्स पार्टी जी बिलावल साहब चयो त नवाज़ शरीफ़ हिकिड़ो करप्ट तरीन माण्हू आहे, हुनखे सुप्रीम कोर्ट बहितर फ़ैसिलो कयो आहे, इन जो आख़िरत जेल में थियणु खपे, हीउ ज़ियाउल हक़ जो पुटु आहे, हिन ज़ियाउल हक़ सां गॾु जी रूह हिन जी दिलि में अची वई आहे। इहे सभई माण्हू जेके आहिनि से इंडिविजुअली हिक ॿिए खे अकेले में कंहिं कमरे में बंदि करे छॾियो त हिक ॿिए जी बूटियूं खाई ॾींदा हुआ। पर इमरान ख़ान जी बुग़्ज़ में ही सभु गॾिजी विया हलिया आहिनि, छाकाणि जो अगरि ही आम पब्लिक जे लाइ विढ़नि हा, आम पब्लिक जे हक़नि जे लाइ ॻाल्हाईंदा त ठीकु हो, पर ही हाणे ॻाल्हाइनि पिया त ही प्रेशर पिया विझनि गवर्नमेंट ते त कीअं न कंहिं तरीक़े सां एनआरओ असांखे मिले, असांजी बचत थी वञे, असांजा केस बंदि थी वञनि लाइ, ऐं असां सज़ा याफ़्ता हुजण जे बावजूद बि पंहिंजो मफ़रूर हुजण जे बावजूद बि आज़ादु रहूं। जी 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 बार बार वक़फ़े जो इशारो पियो थिए, वठूं था नंढी साई, ऐं साई खां पोइ इहे कि तव्हांजा सवाल आहिनि इहे सेनेटर गौस मोहम्मद खान नियाज़ी खां ज़रूरु पुछंदासीं। नाज़रीन वठूं था नंढी साई, साई खां पोइ नाज़रीन वठूं था नंढी साई, साई खां पोइ प्रोग्राम ॿीहर हाज़िर थींदासीं। नाज़रीन प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार। वक़फ़े खां अॻु में नुज़रत पठान साहिबु इहे सवाल उथारिया हा त अपोज़िशन फ़क़ति ऐं फ़क़ति इमरान ख़ान जे बुग़्ज़ जे करे गॾु थी आहे, इन्हनि जो आवाम सां, इन जे अवामी मुफ़ाद सां कंहिं क़िस्म जो को तालुक़ु न आहे, हीअ फ़क़ति पंहिंजे एनआरओ वठण लाइ ऐं जेका इन्हनि करप्शन कई है इनखे लुकाइण लाइ गॾु सभु गॾु थिया आहिनि। सेनेटर नियाज़ी साहब, क्या कहेंगे आप जो नुज़रत पठान साहिबा कह रही है कि इनको फ़क़त ये अपोजिशन इमरान खान के बुग़्ज़ में जमा हुई है? नहीं, ऐसी बात नहीं है, कोई ना मैं ना मानते हैं, कोई इसके बुग़्ज़ में हम इकट्ठे हुए हैं। हम तो चाहते थे कि चाहे जिससे सिलेक्टेड हैं, जो चाहे जैसे हैं, इनको 5 साल देने चाहिए। अच्छा। लेकिन 2 साल में इन्होंने जो मुल्क का हशर किया है और जो महंगाई का एक तूफान जो खड़ा किया है और जो बेरोजगार लोगों को, ये तो 1 करोड़ नौकरियां देने आए थे और उसकी बजाय 1.5 लाख लोग उल्टा बेरोजगार कर दी हैं, और महंगाई कहाँ तक चली गई है, और लोगों को बहुत सारे घर देने थे, उन्होंने लोगों को बेकार कर दिया। तो उस पे हम अवाम बहुत परेशान है। हम तो आवाम से जो है इकट्ठे हुए हैं और इस हुकूमत से पूरी तरीके से निजात दिलाना चाहते हैं, और ताकि अवाम को इस जल्दी से जल्दी इस हुकूमत से निजात मिले, और इनके मईशत चलाना इनके बस में नहीं है। अच्छा। अभी इन्होंने IMF से इनका मुआहदा हुआ है और इस बारे में फिर कहा कि हम आखिरी किस्त आपको नहीं देंगे, क्योंकि सऊदी अरब ने इनकी एक नालायकी की वजह से, इनके वजीर खारजा के एक स्टेटमेंट की वजह से कि हम जो है जो OIC की ममालिक के अलावा एक इजलास बुला लेंगे, तो उस पर हमारे सभी हमारे नाराज हो गए। उन्होंने खींच लिया, वो जो डेफर पे हमें पेट्रोल दे रहे थे वो उन्होंने उससे हाथ खींच लिए। तो IMF फिर कहते हैं कि पहले सऊदी अरब से मामला ठीक हो तब आप अगली कर्जे की किस्त देंगे। तो मतलब है कि हालात और खराब होंगे। अच्छा, ठीक। इससे जितने जल्दी से जल्दी आप कह रहे हैं कि इस हुकूमत को आप जमहूरी तरीके से हटाएंगे, आप ये भी कह रहे हैं कि 5 साल पूरे करें, तो हिकमत अमली क्या है आपकी? क्या हम देख रहे हैं कि आपकी अक्सरियत के बावजूद बिल पास हो जाते हैं, आप अदम एतमाद की तहरीक लाते हैं सेनेट के चेयरमैन के खिलाफ, वो भी जो है वो कामयाब नहीं होती, तो फिर आपके पास हिकमत अमली क्या रह जाती है? हमारे पास तो यही हिकमत अमली रह जाती है कि सड़कों पे आवाम पहले भी आना चाहते हैं, हम भी सड़कों पे आके लॉन्ग मार्च करेंगे और इतना हुकूमत प्रेशर डालेंगे कि वो रिजाइन करेगी। अच्छा। और हमारी ये कोशिश है कि नए इलेक्शन कराए जाए, सही मैंडेट, और आवाम के मैंडेट जो हुकूमत आएगी वो स्टेबल भी होगी और इस पोजिशन भी होगी कि मुल्क की मीशत को आगे लेके चले, लोगों को रोजगार मिले, महंगाई खत्म हो। और जो है आप देख लाहौर तो वाकया आप देख रहे हैं कि किस किस्म से वाकयात हो रहे हैं और उस पर इतनी हुकूमत टच से बस नहीं हो रही, उल्टा मीडिया को कंट्रोल कर रही है कि इस किस्म के। ठीक है सेनेटर नियाज़ी साहब, मतलब आप ये कहना चाहते हैं कि अब फैसले जो हैं वो सड़कों पर होंगे? इन सड़कों पे और लॉन्ग मार्च जी आज की राज है। जी नुज़रत पठान साहब, और हम रिजाइन भी दे सकते हैं, वही अच्छा। हाँ जी, ये भी रिजाइन का ऑप्शन भी हमारे पास है। ठीक है। रस्तनि ते अचणु चाहिनि था, इन्हनि खे केरु मना कोन कंदो। अच्छा। पर जॾहिं रस्तनि ते अची ते माण्हुनि जी ज़िंदगी अजीरन कंदा, तव्हां सरकारी इमला खे नुक़सानु पुॼाईंदा, तव्हां जेको आहे सो आम माण्हू जी लाइफ खे जेका आहे सा ख़तरे में बि छॾींदा, ऐं हुकूमत छॾियो पर रियासत जेका रिस्क ते अची वञे थी तव्हांजी हरकतुनि जे करे, त यकीनन रियासत एक्शन खणंदी इन शइ ते। ॿी ॻाल्हि इहा आहे
त जॾहिं हीअ चवनि बि था त असीं जमहूरी तरीक़े सां हिन हुकूमत खे ख़तमु करण था चाहियूं, त जमहूरी तरीक़ो इहो आहे त तव्हां 5 सालनि खे हिकिड़ी हुकूमत खे करणु ॾियो, पोइ अगरि हू कमु करे पई, पॉज़िटिव आहे नेगेटिव आहे जहिड़ो बि आहे, माण्हू फ़ैसिलो कंदा न। एग्ज़ैक्टली, माण्हू फ़ैसिलो जॾहिं असांजे हक़ में वोट कोन ॾींदा त फ़ैसिलो माण्हुनि करे छॾियो, ठीकु आहे। पर हाणे जॾहिं माण्हुनि जो फ़ैसिलो आहे त हुकूमत तहरीक इंसाफ़ हलाईंदी, वोट तहरीक इंसाफ़ खे मिलिया आहिनि, अक्सरियत MNS जी तहरीक इंसाफ़ वटि आहे, सूबनि में तहरीक इंसाफ़ जी हुकूमत आहे। जॾहिं 2008 में इलेक्शन मोहतरमा साहिब जी शहादत खां पोइ पीपल्स पार्टी वारनि खटी, ओवरऑल पूरे पाकिस्तान में खटी ऐं हाईएस्ट सीटूं मिलियूं, त इन साॻी नवाज़ शरीफ़ चयो थी इंजीनियर्ड इलेक्शन आहे, धांधली से लेकर आए। वरी जॾहिं नवाज़ शरीफ़ साहिबु आयो त वरी साॻियो चयूं त तव्हांखे स्पीचिस यादि हूंदियूं, ऐं हिननि खे तव्हांखे यादि कोन पियो अचे त तव्हांखे त शायदि उन्हनि खे यादि कराए वठां त हिननि माण्हुनि पंहिंजी अपोज़िशन जे दौर में ॿी पार्टी जी अपोज़िशन हुई, हुकूमतूं हिननि जूं ॿिन्हिनि मां हिननि जूं हुयूं, असां त हाणे आया आहियूं, त इन्हनि हिक ॿिए खे सिक्योरिटी रिस्क बि चयो हो। हिननि चयो त नवाज़ शरीफ़ गद्दार आहे, नवाज़ शरीफ़ पाकिस्तान जे लाइ दुश्मनी पैदा कंदा। हाणे ॾिसो न, हाणे ॿोली तव्हांजे तरफ़ां इस्तेमालु थिए न, असांजे तरफ़ां ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, कंहिंखे चइबो गद्दार आहे, कंहिंखे चइबो आहे गद्दार? जंहिंसां तव्हांजे मुल्क जी सलामती खे ख़तरो पवणु शुरू थी वञे, जॾहिं तव्हांजे मुल्की लेवल जो हेॾो हाईएस्ट एग्ज़ीक्यूटिव पोस्ट ते रहण वारो माण्हू तव्हांजे मुल्क जा राज़ खोलणु शुरू करे छॾे रुॻो पंहिंजी बचाव जे लाइ, त ही माण्हू त सुभाणे पाकिस्तान जा कहिड़ा कहिड़ा राज़ हिन जे दिलि में हूंदा, हीअ त अलाए छा करे वेंदो हलियो। ऐं उन करे ॾिसो अपोज़िशन जो कमु आहे इलेक्शन जो वेट खां पहिरीं पंहिंजी कैंपेन हलाइणु, हिननि खे 3 साल पिया आहिनि, हीअ पहिरीं पंहिंजो पाण में कुर्ब पैदा करे वठनि। हीअ अञा तव्हां ख्वाजा आसिफ़ जी ॻाल्हि ॿुधी आहे, हुनखे आसिफ़ ज़रदारी ते एतबार कोन्हे, हू वरी बि बिलावल साहिब जी ॻाल्हि पियो करे, माना हू ख्वाजा आसिफ़ साहिबु इनडायरेक्ट वे में हू बद एतमादी जो इज़हार करे चुको आहे आसिफ़ ज़रदारी साहिब ते। उन खां पोइ जॾहिं पीपल्स पार्टी जी जेका क़यादत आहे, उन बि एतिज़ार हसन हिकिड़ो नज़रियो आहे, हिकिड़ो पार्टी जो अहम माण्हू आहे, हू फिज़ूल ॻाल्हि कोन कंदो आहे, हू पीपल्स पार्टी जे पिलर्स मां आहे। उहो माण्हू जॾहिं चए थो त नवाज़ शरीफ़ ते एतबार न कयो, त मक़सदु उनजो बि इहो ई आहे त नवाज़ शरीफ़ ते एतबार न कयो। अच्छा, त उन करे बहितर इहो ई आहे त तव्हां पंहिंजे माण्हुनि जी वेलफेयर जे लाइ सोचो। सिंध हुकूमत खे पीपल्स पार्टी हुकूमत आहे, अलाह साईं तव्हांखे मौक़ो ॾिनो आहे, 5 साल पहिरीं ॾिनो, 5 साल हाणे ॾिनो आहे, तव्हां सिंध जे माण्हुनि जी ज़िंदगीनि खे बहितर कयो। ठीकु आहे नुज़र साहिब, अवां चओ पिया त 5 साल अवां खे पूरा थियण इहा रीत त अवां विझी न, अवां अगरि पोइ गुज़िरियल 5 सालनि में नून लीग खे ॾियो आहे, न सिर्फ़ु तव्हां एहतिजाजी धरणो ॾिनो, बल्कि तव्हां ते त PTV ते हमले करण जो केस आहे। वॾे हिकिड़े माण्हुनि जी इज्तिमा में कुझु बची सघे थो। असां हिननि खे चयोसीं असांजा 4 हल्का खोलियो, जेके यकीनन PTI वारनि खटिया हुआ। हिननि 4 हल्कनि खे रोकण जे लाइ हिननि हुकूमत जे ख़ज़ाननि जा मुंहुं खोले छॾिया, रुॻो अपोदी हुकूमत जे हिमायत में। हिननि उहे 4 हल्का न खोलिया, असां हिननि कोन चयोसीं त इलेक्शन करे, असां चयोसीं उहे 4 हल्का खोलियो। मतिलबु मां चओ पिया तव्हांजो धरणो हुकूमत जे ख़िलाफ़, हुकूमत खे ख़तमु करण लाइ न, पोइ इहो चवण त एम्पायर जी उंगली उथी वेंदी, सुभाणे ताईं फ़ैसिला थी वेंदा। सियासी प्लेटफॉर्म ते जॾहिं तव्हां स्ट्रगल में हूंदा आहियो न, ईअं त मोहतरमा साहिबा जी पंहिंजी अपोज़िशन में तकरीरूं हूंदियूं त इहे कैंगरू कोर्ट्स है, इहे कैंगरू कोर्ट्स है, असां पाण हूंदा हुआसीं बीबी सां गॾु, बीबी पाण चवंदी इहे कैंगरू कोर्ट्स है, कैंगरू कोर्ट्स मां फ़ैसिला कराए था वञनि। ऐं पोइ तव्हां ॾिठो जस्टिस कयूम बेनज़ीर भुट्टो साहिब जे ख़िलाफ़ कीअं फ़ैसिला ॾिना ऐं कीअं फ़ैसिला शहबाज शरीफ़ कराया पे, टेलीफोन सबूत मौजूदु आहे। हिननि कोर्टनि सां जेका मज़ाक़ कई जस्टिस सजाद अली शाह असांजो सिंध मां आयल चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान हो, उन वीचारे खे कुर्सियुनि जे टाइप जॻह कोन पई मिली लिकण जे लाइ। हिननि हमेशह अदालतुनि जो बि मज़ाक़ उॾायो। हीअ जॾहिं ईंदा आहिनि त पोइ चवंदा आहिनि त असां हू थी वञूं, अलाए मालिक थी वञूं, पोइ हीअ फ़ौज खे लताड़ण जी कोशिशि कंदा आहिनि। हीअ इदारनि खे पंहिंजी मर्ज़ी सां, हीअ इदारनि जी तबाही थी वेंदी आहे। असां इदारनि खे पॉलिसीस ॾियूं पिया, असां हिननि जे कर्ज़नि खे लाइण जी कोशिशि कई आहे। हिन वक़्तु हिन 2 सालनि में
12,000 अरब रुपया कर्ज़ लथो आहे। उन खां अलावा 2,000 अरब रुपया जेको आहे उहो सिर्फ़ु व्याज लाथो वियो आहे, जेको असीं पेट ते पथर रखी हलूं पिया। बदकिस्मती आहे त कोविड में अची वियो पाकिस्तान, ऐं अलाह जो शुक्र आहे जो ॿियनि दुनिया वांगुरु माशी तौर ते एॾो तबाह कोन थियो, लेकिन हींअर स्टेबल थियूं पिया। असां ग्रे लिस्ट मां निकिरूं पिया, असां पाकिस्तान खे स्टेबल कयूं पिया। असांजा 5 साल गुज़री वञनि पोइ अवाम असांखे अदालत में बीहारे। ठीक है। सेनेटर न्याजी साहब, एक तो मोहतरमा नुसरत पठान साहिबा कह रही हैं कि हमें मुल्क इन्होंने इस हाल में दिया है कि हम इनके कर्जे उतारने पे पूरे हैं, और दूसरा कि आप नहीं समझते कि ख्वाजा आसिफ को अब पार्टी को शोकास देना चाहिए था कि इस पिच पे जब अपोजिशन मुत्तहद होने जा रही है इस तरह के बयानात जो हैं वो नहीं देने चाहिए और पार्टी को उसका नोटिस लेना चाहिए था? जी, आपने 2 बातें की हैं, एक ख्वाजा आसिफ के मुतालिक और एक जो है वो कि जी हमारे दौर में कर्जे बहुत लिए गए। तो मेरे भाई जितने कर्जे हमने 5 साल में लिए, इन्होंने 2 साल मतलब उससे ज्यादा कर्जे ले लिए। 12,000 अरब में कर्जा ले लिया। और हमने तो मेरे तरह बिजली के कारखाने लगाए थे, मोटरवेज बनाई थी। वो कर्जा आपका कर्जा उतारने के लिए दिया है? नहीं, मेरी बात मुकम्मल रहते तो उसमें आपने इतना ये वो मैं बात कर रहा हूँ जो आपने कर्जे लिए और किए कुछ नहीं है। अच्छा, हम पूछते हैं कि ठीक है कर्जा लिया तो कोई काम बताओ ना कि कौन सा काम किया है। कोई बैकअप प्रोजेक्ट नहीं किया। और जहाँ तक ख्वाजा साहब की बात है, उन्होंने खुद माजरत कर लिया है कि मैं नहीं, फिर भी माजरत में उसने कहा मुझे आसिफ जरदारी पे एतबार नहीं है। नहीं, उस पर कल उनकी तरदीद आई है कि मैंने किसी और कंटेस्ट में बात की है, मेरा कोई जरदारी साहब से झगड़ा नहीं है। और वो तो ऐसी बातें छोटी बहुत होती रहती हैं, जैसे एतजाज साहब ने कह दिया रिहाजगर। और ये समझना कि पोजीशन में रिस्क है, कोई रिस्क नहीं है। तो सारी पोजीशन इस पॉइंट पर कटी है कि अपनी हुकूमत से हर सूरत जो है आवाम को निजात दिलानी है। और इंशाल्लाह आप देखेंगे कि मेरे ख्याल में शायद लॉन्ग मार्च की नौबत ही ना आए, इससे पहले ये इतना प्रेशर बिल्डअप हो जाएगा कि ये हुकूमत जो है ये चली जाए। ठीक है। जैसे न्याजी साहब, बात सज्जनिगारों का ये कहना है कि क्योंकि अब अपोजिशन सुकड़ चुकी है, अपोजिशन के पास जो केसेस हैं नेब के पास और दीगर इदारों के पास वो इतने मजबूत हैं कि अपोजिशन अब बच नहीं सकती, इसलिए अपोजिशन खुद को बचाने के लिए भी एहतजाजी सिलसिले उन्होंने शुरू किया। वरना 2 सालों तक तो ये बिल्कुल ही खामोश रहे हैं, ऐसा लग रहा था मुल्क में जैसे फ्रेंडली अपोजिशन हो। नहीं, ऐसे देखो हमारे फ्रेंडली अपोजिशन नहीं है। 2016-17 से शुरू है। 3 साल में मुझे बताएं कि वहां पे कोई एक पैसे की करप्शन साबित हुई। शहबाज शरीफ को जो अच्छा, वो सब मैं सवाल पूछती हूँ आपसे। कोई एक पैसे करप्शन साबित हुई, कुछ नहीं है। अब्दुल शहबाज 1.5 साल से जेल में है। ऐसे वीडियो में आ जाना कि इतनी टीटियां हुई, फला फला, ऑन ग्राउंड कुछ भी नहीं है, कोई किसी को नहीं हुआ है। अगर हकीकत होती तो जरूर करते। अच्छा देखिए, अब न्याजी साहब अब शहबाज शरीफ तो जेल में है और जो सूरत हाल बनते नजर आ रही है उसमें यह भी है कि मरियम नवाज भी गिरफ्तार हो सकती हैं। तो इस सूरत हाल में आप समझते हैं कि मियां साहब को मुल्क में आना चाहिए? वो तो मफरूर है, भागा हुआ है। और नहीं, इंशाल्लाह आप देखेंगे कि अगर जब लॉन्ग मार्च की नौबत आई तो मियां साहब वापस आएंगे। अच्छा, आवाम दरमियान में होगी, ये मैं आपको एडवांस। आवाम क्यों इन चोरों के लिए तैयार रहे? आवाम क्यों इनके जो ये पैसे लेकर भाग गए, इनके लिए आवाम क्यों आप आवामों को रास्तों में घसीट रहे हैं? ये पैसे वापस करें कौम के। आप जब मरीम नवाज जब अदालत में आती है तो लोगों को एक हजूम होता है। उसकी वजह यह है कि लोग समझते हैं कि ये नाम के आप ड्रामा कर रहे हैं। अच्छा। अगर लोगों को आपके एहतसाब एतबार होता तो लोग हमारे पास ना थे, लोग हमें कब से आवाम छोड़ चुके होते। मरीम के जलसों में आप देखेंगे कि लाखों आ जाएंगे, आप देखना कि होता क्या है आपके लिए। और ये एहतसाब सिर्फ मुस्लिम लीग नून का हो रहा है। अगर साहब एतराज की बोर्ड होता तो फिर हम भी कहते कि जी ये एहतसाब हो रहा है। और उसमें जो खटक साहब है और जो अलीम खान है और वो तो ऐसे करें और खान साहब ऐसे करें। और जब हमारे जो हमारे लोगों को बेगुनाह पकड़ के आप जेल में रखते हैं, शायद खान अब्बासी भी साल रह के आ गए और फिर इकबाल भी 6 महीने ठीक है बरामद हुआ। ठीक है। अच्छा जी मैडम नुसरत पठान साहिबा,
नवाज़ शरीफ़ जी हिकिड़ी स्पीच कल थी आहे, उन खां पोइ असां ॾिठोसीं त 4 वफ़ाक़ी वज़ीरनि अची उन ते अलॻि अलॻि जवाब पे ॾिना। अहिड़ी नोयत अची वई त ॼण वज़ीर आज़म खे पाण खे बि जवाबु ॾियणा पिया। ईअं पियो लॻे त ॼण हुकूमत हाणे बुखलाहट जो शिकार थी वई आहे। मरियम नवाज़ ऐं नवाज़ शरीफ़ अहिड़ो टफ टाइम ॾेई छॾियो आहे अव्हां खे जो अव्हां हाणे परेशान थी विया। न, बिल्कुलु असीं परेशान कोन्हे। मुंहिंजे दरवाज़े जे साम्हूं को माण्हू बि गारियूं ॾींदो, मुंहिंजे दरवाज़े खे बाहि ॾियण जी कोशिशि कंदो, मुंहिंजे ॿारनि जी ज़िंदगी खे ख़तरे में विझण जी कोशिशि कंदो, हथनि में हथियार खणी मुंहिंजे नौजवाननि खे मारण जी कोशिशि कंदो, त आउं घर जी अगरि वॾी आहियां त मूंखे उन लाइ कहिड़ो रोल अदा करणु खपे। दरवाज़ा बंदि करे लिकी मूंखे वेहणो कोन्हे, मूंखे हुन सां मुक़ाबिलो करिणो आहे। सियासी तौर ते मुक़ाबले करण जो तरीक़ो इहो आहे त मां सियासी तौर ते उन्हनि खे जवाबु ॾियां, जेको जवाबु असांजा माण्हू ॾियनि पिया। हिन माण्हूअ मूंखे त हीउ जॾहिं हिन ॻाल्हायो पियो ऐं कल्ह बि जेको हिन ॻाल्हायो पियो नवाज़ शरीफ़, उहो मूंखे हिकिड़ो बिल्कुलु पागल इंसान वांगुरु लॻो पियो त हिकिड़ो माण्हू चाहे दवाउनि जो असरु थी वियो आहे हिन मथां, या ही बर्दाश्त करे कोन पियो सघे त इमरान ख़ान प्राइम मिनिस्टर थी वियो, जंहिंजे लाइ चवंदा त तोखे त शेरवानी बि करे कोन नसीबु थींदी, शेरवानी जो बटण बि नसीबु कोन थींदो, उनखे अलाह ताला जी ताक़त उनखे प्राइम मिनिस्टर बणाए छॾियो, हिननि खे जेलनि जे हवाले करे छॾी, ही नमरूद ऐं फ़रून थी घुमिया पिए, हिननि खे अलाह साईं सबक़ु ॾियण जे लाइ ही हिन पोज़ीशन में आंदो आहे। उन मां बि सबक़ु नथा वठनि ऐं असांजे मुल्क जी सरहदुनि ते चारो तरफ़ सची मुची में तव्हांखे ॿुधाई चारो तरफ़ असांखे इंडिया जे साज़िशुनि ऐं यहूदी लाबी जी साज़िश आहे। पर अफ़सोस इहो ॻाल्हि आहे असांजे मुल्क जा जो असांजे लीडर सम्झनि कोन पिया। मुंहिंजी जेका सियासी ऑब्ज़र्वेशन आहे उहा इहा ई आहे त हिन वक़्तु तमामु पॉलिटिकल पार्टीज़ खे गॾो हुकूमत जे पॉलिटिकल माण्हुनि खे हिकु प्लेटफॉर्म ते बि पाकिस्तान जी खे मज़बूत करे बारे में सोचियो आहे। इलेक्शन जे बारे में 2023 ताईं इंतज़ार वेही कनि। अव्हां जी पार्टी जेके हिन वक़्त ताईं इल्ज़ाम हया आहिनि, 2 साल अव्हां जी हुकूमत रही आहे, हिकिड़ो बि इल्ज़ाम अव्हां साबित न आहियो करे सघिया। बार एहतिसाब जो अमल बार हिकिड़ो बि त ॾिसो तव्हां नवाज़ शरीफ़ ते या शहबाज़ शरीफ़ ते तव्हां साबित न आहियो। ॾिसो न, कोर्ट में केस हलबो न, केस हलंदो त पोइ साबित वञी कंदसि। हीअ जॾहिं हिन जा वकील जिन खे ही करोड़ों रुपया फीसूं ॾियनि पिया, डेटुनि ते डेटूं वठनि पिया, तव्हां तारीख़ हिन जी पूरी खटाए ॾिसो। हीअ पंहिंजी नवाज़ शरीफ़ खे हलाइणु खपंदो न, की चोथे हफ़्ते में हिनखे पाकिस्तान अची विया ऐं सज़ा मिलियसि, जेल में वियो, मिलियसि न सज़ा। ॿियनि खे केसिस हलणु खपे की हीअ वञनि था खयों पथर नेब जी ऑफिसनि ते हमिलो करणु, हीअ हाई कोर्ट अगरि हिन जे हक़ में फ़ैसिलो थी करे त चवंदा था अदालत जो वॾो सलूट आहे अदालत खे, अदालत वॾा ज़बरदस्त फ़ैसिला कया आहिनि। ऐं जॾहिं वरी हिन जे अगेंस्ट फ़ैसिलो थो अचे त चवंदा त डिक्टेशन कराए ॾिनी वई आहे। त हिननि खे पहिरीं नफ़्सियाती तौर ते फ़ैसिलो कंदे हिन मुल्क जी अदालतूं आज़ादु आहिनि या ॿधल आहिनि। ठीकु आहे, नेब जा चवंदा नेब जा हथ ॿधल आहिनि, नेब जा हथ ॿधल हुजंदा न त हेसि ताईं नेब हिननि खे खणी अलाए किथे घुमाए छॾे। हाणे नवाज़ शरीफ़ ॿाहिरि वियो आहे, हुन तक़रीरूं शुरू कयूं आहिनि त हीउ सॼो माहौल गरम थियो आहे। काफ़ी तव्हांजा खोड़ सारा वफ़ाक़ी वज़ीर इहे पिया चवनि त इमरान ख़ान हिन ते ख़ुशि न हो त नवाज़ शरीफ़ पोइ हुनखे तव्हां वञणु छोड़ियो। जॾहिं हाई कोर्ट इस्लामाबाद जी चवे थी नवाज़ शरीफ़ जे केस जॾहिं हलियो पिए हिन ते, त हुन चयो त जजनि चयो, एडवर्ड जस्टिस साहिबनि चयो त असांखे हुकूमत इमरान ख़ान लिखी ॾे त सुभाणे हीउ कोन मरंदो, ज़िंदगी खे को ख़तरो कोन्हे। त इमरान ख़ान चयो त भई आऊं पंहिंजी ज़िंदगी जो कीअं नथो लिखी ॾिसो। एतिरो तव्हां मीडिया ॾिसो, पूरो मीडिया ट्रायल हलियो हो, सभु कुझु हलियो, जेके रिपोर्ट्स मेडिकली हिननि मैनिपुलेट कयूं, जेको हिननि आणे ॾिनियूं जंहिं अंदाज़ में, छो त सालनि खां वठी हीअ हुकूमतनि में रहिया आहिनि, जेके क्लार्क भर्ती थिया आहिनि उहे हाणे सेक्रेटरीज़ थी विया आहिनि। त इन्हनि सभिनी जी हिकिड़ी असांखे इहे हुकूमती जा जेके साज़िशी हुरबा आहिनि असांजी गवर्नमेंट खे कोन आया आहिनि। ठीकु आहे, हिननि माण्हुनि सॼो मैनिपुलेट करे हिकिड़ी शइ ठाहे अॻियां रखी। ठीकु आहे, हिकिड़ो माण्हू बीमार हो, हिकिड़ो माण्हू मरी वञे हा, साॻा ई माण्हू असांखे पथर कना। इमरान ख़ान कोर्ट चयो 4 हफ़्तनि जी तोखे मोकल आहे, 4 हफ़्ता इलाजु करे तूं मोटी अचु। हिनखे ईअं ई करणु खपंदो। 4 हफ़्ता हुते कोविड अची वियो, तूं वधी वए, तूं इज़त सां अची आहे, चवीं अची त बाबा मूंखे जेको आहे सो तव्हां मफ़रूर न कराए ॾियो, इश्तिहारी न कराए ॾियो, मां वापसि आयो आहियां हिते, मूंखे हाणे ॿियूं मोकल ॾियो त मां वञी पंहिंजो ट्रीटमेंट करायां। शरीफ़ माण्हू जो कमु इहो ही चोर, ही बेकार क़िस्म जा माण्हू, हिननि खे सवाइ पाकिस्तान खे लुटण खां ॿियो कुझु महल तव्हां ॾिठा आहिनि? मां लंडन वई हुअसि, मां हिननि जा घर ॾिसी हैरान थी वई हली, ही ग़रीब मुल्क जा वज़ीर आज़म आहिनि। ठीक है, सेनेटर न्याजी साहब नुसरत पठान साहबा कह रही हैं कि ये तो अब एहतसाब की जो अदालतें हैं उन पे भी पथराव करते हैं और एहतसाब का अमल को इन्होंने यरगमाल बनाया हुआ है, इसलिए अब तक इनके पास इनके जो केसेस हैं उसमें पेशरफ्त नहीं हो पा रही।
हमने किसी को जरगमाल नहीं बनाया। हम तो ओपन, जो भी कोर्ट फैसला करती है, चाहे हमें फैसला पसंद होता है या नहीं होता है, या हमारे हक में होता है या नहीं होता है, हमने फैसला तक कबूल किया। हमारे तो वो आपने देखा कि मियां नवाज 2018 में जब मरीम नवाज जब लंदन में थे, तो वहाँ जब उनको पता चला कि हमारे खिलाफ फैसला हुआ, तो वो तो अपनी बीमार बेगम को, जो कि कौम वकील को छोड़कर अदालत के हुक्म की तामील करती वापस आ गए थे और जेल चले गए थे। तो हम तो अदालतों का एहतराम करने वाले हैं, लेकिन ये जो एक हुकूमत और जो इमरान हुकूमत और नैब का जो गठजोड़ है, अच्छा, ये रोजाना नए से नए झूठे केस बना के जो है वो अदालत में पेश कर देता है ताकि इनको गिरफ्तार किया जाए। जब गिरफ्तार करते साल ये गिरफ्तार आते हैं और उसके बाद जो है वो कुछ नहीं मिलता, तो फिर अदालत इनको बेल दे देती। और हम तो जो है वो सारा इसी से भुगत रहे हैं। अब ये तैयारी करें कि अब इनकी बारी है। अच्छा, अब जो है ना कि इंशाल्लाह आप देखेंगे महीने 2 बाद ये जेल के अंदर होंगे और इनको केस भुगतेंगे। और इसी जो जहांगीर तरीन और जो ये महीने 2 महीने की बात आप कैसे कह रहे हैं कि महीने 2 महीने के बाद? अगर 2 महीने में मामला नहीं हुआ तो फिर आप इसका क्या देखो ना, जहांगीर तरीन 300 अरब की करप्शन करके बाहर चला गया और आज पर यह की ये रिपोर्ट है। अब ये 3 के डर है ना, उसने रिपोर्ट दिया कि 300 अरब की करप्शन हुई है। और मजे की बात यह है कि जो बंदा करप्शन करता है इनको ये प्रमोट कर देते हैं। अच्छा, जो खुसरो बख्तियार साहब चीनी के स्कैंडल में उनका नाम था, उनको एक वजारत आके अच्छी वजारत दे दी। एक और था जिसने कोविड के दिनों में पेट्रोलियम पेट्रोल के नाम पे लोगों के जो है डाका मारा कि आलू मंडी में 0 कीमत हो गई थी और बल्कि माइनस चली गई थी। ये भी लोगों को मतलब महंगा पेट्रोल बेचते रहे और फिर चोर पर स्टार्ट करके बाद में महंगा बेचा, उनको भी खासा प्रमोट कर दिया। तो बिल्कुल ये आसिम सलीम बाजवा साहब हैं, क्या हमारा ये है कि अगर उन्होंने उनके इल्जाम लगे तो उनको चाहिए कि उनको मतलब उनके खिलाफ कोई कोर्ट में या कोई केस बनाते या GIC बनाते। उन्होंने क्या किया जी, उनको वो कह के उसके पास कहा कि जी आप रिजाइन करें, तो लगा जी आप रिजाइन ना दें, आप तो बिल्कुल साफ है। सही, अगर साफ है तो अदालत फैसला करे। खान साहब कौन होते हैं फैसला करने वाले? तो इस किस्म से ये हरकतें करते हैं। ये मकसद इनका है कि असल तवज्जो जो है असल मसाइल से अवाम जो है ना अवाम की रोज हटाई जाए। नियाज़ी साहब, एक बार फिर आपसे यही सवाल है, आपने भी बात की कि 1-2 महीने में ये जेल में होंगे और खुद मरियम भी कह रही है कि लॉन्ग मार्च से पहले मामला सब हल हो जाएंगे। तो ये आपको ये कैसे पता चल रहा है कि लॉन्ग मार्च से पहले हुकूमत चली जाएगी और आप ये इनको जेल में भी डाल रहे हैं? तो क्या आप भी किसी उंगली के इंतजार में हैं कि एम्पायर की उंगली उठ जाएगी? नहीं, ऐसी बात नहीं है। आप देखो ना, ये बहुत डरपोक लोग हैं। जो झूठे लोग होते हैं डरपोक होते हैं। अच्छा, अभी फजल रहमान साहब को उन्होंने नोटिस दिया नैब का, और जब उसने ललकारा तो अच्छा ये तज्जिया कर सकते हैं हम। अगर कह देंगे आप पकड़े जाएंगे तो कहते नहीं, आपको तो किसी ने कहा हुआ है। अच्छा गौस भाई, एक बार बताए, सबसे ज्यादा शहबाज शरीफ की गिरफ्तारी पे सबसे ज्यादा आपकी पार्टी के अंदर कौन खुश हुआ है? सबसे ज्यादा जो खुश हुई है ना, वो खुद मरियम नवाज साहिबा खुश हुई हैं। बाप भी बाहर, भाई भी बाहर, चचा भी जेल में, कजन भी जेल में, अब अकेली बैठकर ये पार्टी चलाएगी। ये सारी गेम उसकी खेली हुई है। अभी आप देखिएगा उसको, मरियम नवाज साहिबा को, कि ये आपकी पार्टी नून लीग को कहाँ पहुंचाती है। ठीक है जी 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 गौ साहब, आप बात पूरी करें। आप देखो, ये कह रहे हैं कि मरियम खुश थी, और कभी इनके खुद बंदे कह रहे हैं, इनके वज़रा कह रहे हैं कि मरियम को भी हम गिरफ्तार कर लेंगे। देखो ये मरियम अभी सभी खुशी पार्टी इन्होंने बड़ी कोशिश की है कि मुस्लिम लीग नून को किसी तरह तोड़ा जाए। कभी नून से शीन निकालते हैं, कभी नून से नींद निकालते हैं, लेकिन हमारी पार्टी मुतहद है और मुतहद रहेगी। ठीक है, और हम आवाम के साथ है, आवाम की विंडो से आ सकते हैं। जल्दी आवाम जब तहरीक चलाने वाले हैं और अगले 2 महीने के अंदर दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा। ज्यादा आवाम को ज्यादा वेट करने की जरूरत नहीं है। कल आप आवाम को रिजल्ट देंगे। ठीक है, नुसरत पठान साहिबा, सेनेटर गौस नियाज़ी साहब तो वरी ॻाल्हि थो करे त ईंदड़ 2 महीननि में पानी जो खीर ऐं पानी जो पानी थींदो, ऐं माहौल जेको आहे उहो बिल्कुलु 100% मुख़्तलिफ़ हूंदो। छा चवंदो फाइनल कमेंट? हाणे ॾिसो न, शेख चिली जा ख्वाब ॾिसण ते त कंहिंजी पाबंदी कोन्हे, केर बि ख्वाब ॾिसी सघे थो। चारानामा महल ठाहे सघनि था। असीं अगरि साॻी ॻाल्हि चऊं त हिननि जी FIR ऐं हिननि जे जेके केसिस आहिनि उन्हनि खे अगरि मूं जहिड़ो वकील स्टडी थो करे, हुते त वॾा वॾा वकील वेठा आहिनि, सम्झूं था त ही केॾो करे चुका आहिनि, त हिननि खे 2-3 महीननि में ही बि ॿधिजी वेंदा, ही बि थी वेंदो हलियो।
त जॾहिं हिननि खे इहा ख़बर पवे थी त 2 महीननि में असांजी हुकूमत वञे पई जेका आई 5 सालनि लाइ, त ही जेके आहिनि से जोश्ती आहिनि, ही एस्ट्रोलॉजिस्ट आहिनि, ही हिननि खे फ़रिश्ता अची ॿुधाए था वञनि। या असीं अगरि चऊं था त चवंदा त हिननि सां नेब मिलियल आहे, हिननि सां आर्मी मिलियल आहे, हिननि सां एस्टेब्लिशमेंट मिलियल आहे, माना पाण अगरि इहे कनि त वाह वाह, असीं कयूं त गुनाहगार आहियूं। असुल ॻाल्हि इहा आहे त हिननि वीचारनि खे ॾिसो न, सियासी लीडर कारकुननि खे को ख्वाब ॾेखारींदो आहे, बाबा 2 महीननि में हुकूमत वञे पई, असां बि सियासी लीडर आहियूं न, त ही ईअं ख्वाब ॾेखारीनि पिया वर्कर खे। ॿियो हिननि वटि लॾो आई कोन्हे, हिन वटि माण्हू अथनि कोन, हुजनि हा त नवाज़ शरीफ़ खे एयरपोर्ट ते वठण जे लाइ वञणु खपंदो हो। माण्हू आहिनि असल में मौलाना फज़ल रहमान जे मदरसनि जा ऐं जमायत इस्लामी जे मदरसनि जा, ही मदरसी माण्हुनि जे मथां एतबार था कनि, सुभाणे मदरसी माण्हू ई हिन जॻीची में पवंदा इंशाअल्लाह। ठीकु आहे, वॾी 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 महिरबानी नुज़रत पठान साहिबा, सेनेटर शशि पलीजो साहिबा ऐं सेनेटर गौस मोहम्मद खान नियाज़ी साहिबा, अवां 3 मौज़ू महिमान जी वॾी महिरबानी। नाज़रीन, अवां 3 मौज़ू महिमान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुन सां गॾोगॾु अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त। अला भाई।